تو ہے جو نظام ہستی چلا رہا ہے وہی خدا ہے. کوئی تو ہے جو نظام ہستی چلا رہا ہے وہی خدا ہے وہی خدا ہے. نظر بھی رکھے سماتے بھی وہ جان لیتا ہے نیتیں بھی جو دن کو رات اور رات کو دن بنا رہا ہے وہی خدا ہے وہی خدا ہے. سبحان اللہ ماشاء اللہ وہی خدا ہے. جڑو تنجو ناو باج بوڈیائی منگا ریہ تھمبے ریہ تھوڑیے تو چھپر تو چھاو آؤں کجاڑو کہاں توکھے معلوم سب کی ڈٹھو سب وسار ان ڈٹھے کے یاد کر جیئں کمبھر مارے مٹی کے تیئں تو من کے مار اڑو ڈیو بار جنساں پسی پریئں کے. السلام علیکم ناظرین. شروع اللہ تبارک و تعالیٰ جے نالے سان کیاں تھی جکو ॿिन्हिनि जहाननि जो सरदार आहे. रब रहीम आहे, रब गफ़ूर आहे, रब सतार आहे जेको ॿिन्हिनि जहाननि खे हलाए थो, जेको बादशाह आहे ऐं बेतहाशा बादशाह आहे जंहिंजे कब्ज़े में कुल काइनात आहे. नाज़रीन आऊं सभिनीनि खे भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं आऊं आहियां अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सईदा आलम जो बि ख़ूबसूरत आवाज़ु आहे ऐं सईदा आलम बि मूंसां गॾोगॾु सुठियूं ॻाल्हियूं खणी ईंदियूं आहिनि, सुठी रेसिपी खणी ईंदियूं आहिनि. शुरूआति में असां सभिनीनि जी अव्हां सभिनीनि जे लाइ दुआ हमेशह हूंदी आहे त अव्हां जिथे बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो महकंदा रहो बहकंदा रहो पंहिंजनि सां प्यारनि सां घर भातियुनि सां हमेशह प्यार ऐं मुहबत सां गुज़ारियो ख़ुशि इख़लाक़ी सां गुज़ारियो जिथे बि हुजो पंहिंजे कम सां ऐं पंहिंजे किरदार सां सभिनीनि जे दिलनि में ख़ासि घर ठाहियो गहरा मक़ाम जोड़ियो. इंसानु जिथे बि हूंदो आहे आऊं चवंदी आहियां त इंसानु पंहिंजो पाछो छॾे वञे. अच्छा जॾहिं असां कुझु खाईंदा आहियूं सईदा आलम अगरि उन में लूण जी घटिताई हूंदी आहे त महसूसु थींदो आहे. आऊं चवंदी आहियां इंसानु पंहिंजो पाण खे अहिड़ो ठाहे हले जो जिथे तव्हां न हुजो उते तव्हांजी कमी ज़रूरु महसूसु थिए ऐं तव्हांखे माण्हू ज़रूरु सुठनि लफ़्ज़नि में यादि कनि. अॼु असां इस्लामिक कैलेंडर खे जेकर ॾिसूं था त हिकिड़ो ॾींहुं ॾाढो हाईलाइटेड आहे, बाशऊर आहियो, पढ़ियल लिखियल आहियो, अव्हां ॾिसंदड़ अव्हांखे ख़बर आहे त अॼु एकहियों रमज़ान आहे ऐं रमज़ान उल मुबारक जॾहिं एकहियों रमज़ान उल मुबारक नसीबु थींदो आहे असांखे त उन ॾींहुं हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी शहादत जो ॾींहुं हूंदो आहे. हज़रत अली करमुल्लाह वजह जिन खे अबू तुराब जो लक़ब ॾिनो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन. हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ए अली तूं ऐं मां जन्नत में हिकु ॿिए जे आॾो रहंदासीं, तुंहिंजो घर ऐं मुंहिंजो घर हिकु ॿिए जो साम्हूं ई हूंदो जन्नत में. ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हसन हुसैन तूं तुंहिंजी घरवारी ऐं आऊं यानी गॾु जन्नत में रहंदासीं, वेझड़ा रहंदासीं, पंहिंजा थी रहंदासीं. हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी ज़िंदगी मां असांखे सब्र जो लक़ब मिले थो. हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं ततल वारी ॾिठी त रोई पिया, उछगारूं ॾेई रुना ऐं उन्हनि चयो त हिते मुंहिंजा हसन ऐं हुसैन ऐं मुंहिंजो अली शहीद कया वेंदा ऐं उन्हनि जी शहादत तारीख़ जे रोशन अखरनि में लिखी वेंदी, सुनहरी अखरनि में लिखी वेंदी ऐं उहा कई ज़माननि ताईं ता क़यामत हलंदी. ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी हस्ती बेशक उहा हस्ती आहे जंहिंखे हर मुस्लमान हर इंसानु कंहिं बि तबिके जो हुजे मञंदा आहिनि ऐं ॾाढो प्यारु कंदा आहिनि. उन्हनि जी ज़िंदगी मां असांखे सब्र जी तलक़ीन मिलंदी आहे. हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन खे शहीद जॾहिं कयो वियो त उन्हनि जो सिर मुबारक रंगीन हुयो. हिकिड़ो दफ़ो पाण बीमार हुया ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाइण लॻा त ए आका मां सम्झां थो त मुंहिंजी मौत जो वक़्तु क़रीब आहे त मौलाए काइनात खे चवनि था हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त न अली तुंहिंजी मौत जो वक़्तु न आहे, तुंहिंजी मौत जो वक़्तु तॾहिं हूंदो
जॾहिं तुंहिंजो सिर मुबारक, तुंहिंजी ॾाढ़ी मुबारक सॼी रंगीन हूंदी ऐं ॾाढ़ी खे हथु लाहे चवणु लॻा तूं कॾहिं रंगीन थींदी आहे, मूंखे मुंहिंजो रब कॾहिं पंहिंजो कंदो। ऐं जॾहिं पाण खे शहीद कयो वियो त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन चयो त जेकॾहिं अलाह पाक अञा मूंखे ज़िंदगी ॾिए थो त जंहिं मूंखे शहीद कयो आहे उनखे आउं माफ़ु कंदमि, ऐं बची वञा थो जेकॾहिं फ़ैसिलो केरु ॿियो कंदो त उनखे चवंदसि त जेकॾहिं तव्हां सज़ा ॾियणु चाहियो, तकलीफ़ न ॾिजो हिनखे, तव्हां हिकिड़े ई धक में हिकिड़े ई वार में हिनखे मारे छॾिजो, छो त आउं मज़लूमनि जो साथी आहियां ऐं मां कंहिं बि ज़ालिम खे शदीद दर्दनाक मौत नथो ॾेई सघां। सो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जी हस्ती उहा हस्ती आहे, उन्हनि जी मज़लूम हस्ती इन जे लाइ आहे छो त उन्हनि जे सॼे घराणे खे शहीद कयो वियो ऐं मज़लूमनि जा साथी आहिनि। बिल्कुलु। सो नाज़रीन अॻियां वधूं था पाण ऐं अॼु जी जेका महफ़िल आहे 21 रमज़ानुल मुबारक जे हवाले सां ई पाण कंदासीं। जेकॾहिं अव्हां सहाबा जी सीरत किताबु पढ़ियो हुजे त उन में हर किसो ॾाढो वाज़े लिखियलु आहे ऐं जॾहिं अव्हां पढ़ंदा त अव्हां बि रोई पवंदा ऐं उहे किसा जॾहिं इंसानु पढ़ंदो आहे, कोई बि पढ़े त उनजो दिलि भारी थी वेंदो आहे, यानी बोझ हिकिड़ो इंसान ते पैदा थी वेंदो आहे, तारी थी वेंदो आहे, इंसानु रोई पोइ पंहिंजो बोझ हल्को कंदो आहे। सो नाज़रीन हिन ॻाल्हियुनि खे आउं थोरो घटायां थी, सईदा आलम खे आउं अर्ज़ु कंदसि त सईदा आलम बि पंहिंजे रंधिणे जी तरफ़ हलनि ऐं सईदा आलम जो बि ख़ूबसूरत आवाज़ु आहे, सो हुननि खां बि ज़रूरु का मनक़बत, को कसीदो, का नात ॿुधंदासीं ऐं उनखे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जेको ख़ासि ताउन आहे उहो वाइटल टी वारनि जो आहे ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा सईदा आलम मां चवंदी आहियां त वाइटल जो हिकिड़ो कप ॾींहं में न हुजे न त ॾींहुं सुठो गुज़रंदो ई न आहे, छो त चांहि ज़रूरी हूंदी आहे। असां ॾाढा हैबिचुअल हूंदा आहियूं न, चांहि जो कप न मिले त पोइ असां चवंदा आहियूं असांखे मथे में सूरु पइजी वियो, ज़रूरी आहे असां सभिनीनि जे लाइ। ऐं अॻियां न ॿुधाईंदी हलां त मलिका वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु, यानी सिहत ऐं लिज़त गॾोगॾु। अच्छा सुठा पैक्स मिलंदा आहिनि, मूंखे हिननि जी पैकिंग बि ॾाढी सुठी लॻंदी आहे, पोयां रेसिपी बि मैंशन हूंदी आहे, इन इंग्लिश बि हूंदी आहे, इन उर्दू बि हूंदी आहे, तव्हां ईज़ीली फॉलो करे सघो था ऐं फॉलो करे तव्हां आसानी सां का बि डिश तयारु करे सघो था। अकॉर्डिंग टू योर डिश तव्हां को बि मसालो वठो जेको उन हिसाब सां हुजे त पोइ तव्हां ईज़ीली ठाहे सघो था। अच्छा गॾोगॾु सहकार टैंक ठाहिण वारनि जो बि आहे ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीनु मुस्तक़बिल रोज़ाना। टैंक जा सुठा फ्लेवर आहिनि, डिफरेंट फ्लेवर आहिनि ऐं थोरो डिफरेंट ज़रूरी हूंदो आहे, थोरो चेंज बि ज़रूरी हूंदो आहे ऐं साॻी रफ़्तार सां ज़िंदगी जॾहिं कंहिं बि इंसान जी हलंदी आहे इंसानु थकिजी पवंदो आहे, थोरो यूटर्न हुजे, थोरो चेंज हुजे त टैंक वारनि बि ॾाढो हिकिड़ो सुठो जेको आहे चेंज आंदो आहे। नंढपण खां हर को टैंक जो हिकिड़ो ई फ्लेवर ॾिसंदो हो, ऑरेंज फ्लेवर, ऐं हाणे तव्हां ॾिसंदो त डिफरेंट फ्लेवर आहिनि। अच्छा लेमन ऐं पेपर फ्लेवर बि ॾाढो सुठो आहे, पाइनएप्पल फ्लेवर त एवर ग्रीन फ्लेवर थी वियो आहे। उन खां अलावा जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं ऑरेंज फ्लेवर जी त उहो बि ॾाढो सुठो फ्लेवर आहे। मैंगो फ्लेवर तमामु घणो बहितरीनु सुठो फ्लेवर आहे, त अव्हां पंहिंजे घरनि में डिफरेंट ड्रिंक्स तयारु कयो टैंक जूं ऐं भरपूर मज़ो माणियो। उन खां अलावा वाइटामिन सी कंटेन करे थी हीअ ड्रिंक, तव्हांजो जेको इम्यूनिटी सिस्टम आहे उहो बूस्टअप थिए थो, डिहाइड्रेटेड अव्हां रहो था, जॾहिं डिहाइड्रेटेड रहो था त तव्हां जेको आहे सो एनर्जेटिक हूंदा आहियो, रोज़ा बि सुठा गुज़रंदा आहिनि ऐं रमज़ान जो महीनो पुॼाणी ते आहे, आख़िरी अशरो आहे त पोइ वरी जेको आहे सो थोरो इंसानु खे ईअं लॻंदो आहे त शायदि मूं इलाही रोज़ा रखिया आहिनि, रमज़ान मुबारक जा सभु रोज़ा रखिया आहिनि त आउं वीक थी वियो आहियां, पर तव्हां डिहाइड्रेटेड हूंदा ऐं इम्यूनिटी सिस्टम त हूअं बि रमज़ान मुबारक में एज़ अ साइंटिफिक वे सां ॾिसूं त रिन्यू थिए थो त इंसानु ॾाढो फुर्तीलो थी वेंदो आहे। उन खां अलावा गॾोगॾु आउं ॻाल्हि कंदी हलां त फॉर्मी वारनि जो बि सहकार मौजूदु आहे। अच्छा फॉर्मी वारनि जो बॉडी स्प्रे सुठो स्प्रे आहे ऐं उनमें एयर घटि हूंदी आहे, यानी तव्हां इस्तेमालु कयो था त 1 मंथ ईज़ीली हली वेंदो आहे। उन खां अलावा उनजा डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि, प्रोडक्ट्स जी बि ॻाल्हि कंदी हलां त प्रोडक्ट्स जी जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त वाइट ग्लो में क्रीम हूंदी आहे, वाइट ग्लो अल्टीमेटली तव्हांजी स्किन पार्टनर थी सघे थी जेकॾहिं ऑन द डेली बेसिस तव्हां यूज़ करियो था त। अच्छा जॾहिं तव्हां गिफ्ट पैक फॉर्मी जो वठंदा त हिकिड़ो सिंपल बॉक्स आहे उहो तव्हां खोलींदव त उन में टेल्कम पाउडर हूंदो, हिकिड़ो ग्लास मौजूदु आहे, हैंड सैनिटाइज़र मौजूदु आहे, सोप मौजूदु आहे ऐं क्रीम मौजूदु आहे ग्लो क्रीम, ऐं उन खां अलावा बॉडी स्प्रे बि मौजूदु आहे त हिकिड़ो सुठो पैक थी वेंदो आहे, तव्हां घर में आसानी सां आणे सघो था। ईद बि वेझड़ी आहे, जेकॾहिं कंहिं गिफ्ट ॾियणु चाहियो त हिकिड़ो सुठो गिफ्ट पैक बि तयारु तव्हांखे मिले थो। उन खां अलावा सरसब्ज़ जी ॻाल्हि कीअं थी विसारे सघां,
सरसब्ज़ वारनि जो बि तावन आहे ऐं सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि त ज़मीन जी जान ऐं फ़सल जी शान। सो नाज़रीन, जॾहिं ॻाल्हि मलिका जी थी वेंदी आहे, स्पॉन्सरशिप जी ॻाल्हि थी वेंदी आहे, माना ॻाल्हि असांजे रंधिणे जी थी वेंदी आहे ऐं ॻाल्हि थी वेंदी आहे सईदा आलम जी। सो सईदा आलम, ऐं अव्हांखे बि भलीकार चवां थी, अज़मत रमज़ान में कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जे करम सां मैं बिल्कुलु ठीकु आहियां। माशाअल्लाह जी माशाअल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, अॼु छा ठाहींदव ऐं छा असांखे ॿुधाईंदव अव्हां? ठीक है, आज की जो रेसिपी हम आपको थोड़ी देर बाद बताएंगे, लेकिन आज का जो ख़ास दिन है उस हवाले से थोड़ी सी मैंने तैयारी की थी। तो सिर्फ़ एक शेर मैं सुनाना चाहूँगी नसर में कि हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हो का आज यौम शहादत है। तो किसी ने क्या खूब लिखा कि इब्ने मुल्ज़िम ने हैदर को मारा, रोज़ेदारों क़यामत का दिन है। तो शहादत उनकी जो है वो बेमिसाल है। तो इस हवाले से एक शेर बस छोटा सा मेरे पास है कि जब गर्दनें झुकी हो तो सर काटते हैं लोग, जब गर्दनें झुकी हो तो सर काटते हैं लोग, सर काटना अली का तो मुमकिन ही नहीं था। जब गर्दनें झुकी हो तो सर काटते हैं लोग, झुकता नहीं वो सर जो सदा सरफराज हो, सर काटना अली का तो मुमकिन ही नहीं था, कातिल भी मुंतजर था कि वक्ते नमाज हो। वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो बेशक बेशक, अल्लाह पाक से दुआ है कि अल्लाह पाक हमें हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हो के नक्श कदम पे चलने की तौफीक अता फरमाए। आमीन या रब्बुल आलमीन। इसी के साथ प्रोग्राम को आगे बढ़ाते हैं और आज की रेसिपी सिंपल है, इजी है, लेकिन टेस्टी है, और वो होगी चिकन टिक्का सैंडविचेस। आज हम सैंडविचेस बनाने जा रहे हैं, जिसके लिए हमें जो चीज़ें दरकार हैं, ब्रेड चाहिए हस्ब ज़रूरत, 2 अंडे चाहिए, और साथ में 2 टेबल स्पून दही ले ली है, थोड़ा सा लीमू यानी कि 2 चम्मच के करीब लीमू का रस जाएगा, और मैंने 250 ग्राम्स के करीब चिकन ले लिया है बोनलेस, और साथ में खीरा और सलाद पत्ता गार्निशिंग के लिए, और साथ में मलका का टिक्का बोटी मसाला इस्तेमाल करेंगे इंशाल्लाह, और साथ ही मलका जा मसाला ना हो जान त मज़ो ईंदो बिल्कुल, और मलका का ज़बरदस्त हम जिंजर गार्लिक पेस्ट इस्तेमाल करने वाले हैं। तो आज की रेसिपी बहुत क्विक और इजी और बहुत मज़ेदार होने वाली है इंशाल्लाह। वाह वाह, सुठो, ॾाढो सुठो। ऐं सईदा आलम, पाण अॻियां बि वधूं था, जेकॾहिं अव्हां मनक़बत का ॿुधाइणु चाहियो त ब्रेक हिकिड़ी वठी वठूं था, पोइ असां अव्हां खां पुछंदासीं। नाज़रीन, हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी नंढड़ी साईअ जो, थोरो इंतज़ारु अव्हां बि कयो, आयल महिमाननि जो इंट्रोडक्शन ऐं ज़रूरु कराईंदासीं। नंढड़े ब्रेक ते हलां पई हींअर, ऐं हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जो ख़ासि तावन कयो आहे उहो वाइटल टी वारनि कयो आहे। वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पियो ज़िंदगी जियो। उन खां अलावा ख़ासि सहकार मलिका वारनि जो बि आहे, ऐं मलिका वारा चवंदा त लज़त पकड़ियो आहे सिहत जो। त गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो बि सहकार मौजूदु आहे, ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो सुठो ऐं बहितरीन मुस्तक़बिल। फुरमी वारनि जो बि ख़ासि सहकार आहे, फुरमी बॉडी परफ्यूम, बॉडी स्प्रे, उन खां अलावा सरसब्ज़, ज़मीन जी जान, फ़सल जी शान। सो नाज़रीन, वधूं पिया हिकिड़ी नंढड़ी साईअ जी तरफ़, जटी मिलूं था वरी पाण अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान, वेलकम बैक नाज़रीन। सभिनीनि ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी, अज़मत रमज़ान में एकियों रोज़ो आहे, ऐं एकिएं रोज़े ते हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन जी शहादत आहे। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन हिकिड़ो दफ़ो पंहिंजे घर में हुया, ऐं कुझु साथी ॿाहिरि पहिरो ॾियणु लॻा, त हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन ॿाहिरि निकिता ऐं चवणु लॻा त अव्हां फेरो छो पिया ॾियो? त हुननि चयो त असांखे शक आहे कुझु माण्हुनि ते, सो असां तंहिंजे करे जीअं इंसानु अलर्ट थी बीहंदो आहे कंहिंजे लाइ, सो साहबा कराम फरमायो त असां बि अलर्ट थी ॿाहिरि बीठल आहियूं। त हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन फरमायो, न फ़ैसिला आसमानी हूंदा आहिनि, जॾहिं आसमानी फ़ैसिला ज़मीन ते लहंदा आहिनि त उन ते इंसान जो इख़्तियार नाहे हूंदो, ऐं रब मुंहिंजे खे जेकॾहिं मुंहिंजी मौत लहू लहान में पसंदि आहे त मूंखे उहा मौत क़बूल आहे। सो नाज़रीन, असां अॻियां वधूं था, ऐं आउं सईदा आलम वटि हलंदमि। सईदा आलम, अव्हां ॿुधायो छा ॿुधाईंदव अॼु? मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु। अली अली या अली 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 मौला अली, 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 मौला अली। हो पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, वो सारे लगा
और रल के लगाओ नारा अली दा पढ़ना कसीदा हक दे वली दा पढ़ना कसीदा अली अली या अली 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 मौला अली 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 या अली 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 मौला अली ज़हरा दा शाहरे पीरा दा पीरे ज़हरा दा शाहरे पीरा दा पीरे मैं क्या दसेवा केड़ा मीरे हो मैं क्या दसेवा केड़ा अमीरे तह तो सरा तो अर्शे उला तई तह तो सरा तो अर्शे उला तई हो सारे दा सारा हो सारे दा सारा रकबाली दा पढ़ना कसीदा हक दे वली दा पढ़ना कसीदा अली अली या अली 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 मौला अली 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 या अली 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 मौला अली मौला अली मौला अली सुभान अल्लाह माशाअल्लाह। अच्छा थोड़ो कुछ असांखे रेसिपी जे हवाले सां भी सईद आलम ॿुधाईंदा हलो। बिल्कुल, मैंने जो चिकन लिया वो बिल्कुल बोनलेस है और ब्रेस्ट पीस लिया है, तो मैं सबसे पहले तो उसकी कटिंग कर रही हूँ अपने हिसाब से। तो मैं इसे क्यूब्स में कट कर रही हूँ और जब ये अच्छी तरह पकेगा तब भी इसे कट किया जाएगा छुरी के साथ, क्योंकि हमें ये आप कीमा भी ले सकते हैं सहूलत के लिए, जैसे आपको अच्छा लगे। और ये रेसिपी कुछ ज़्यादा लंबी नहीं है, तो मैं एज यूजुअल जैसे हमेशा कहती हूँ, कोई भी चिकन की डिश बना रहे हैं चिकन को मैरिनेट ज़रूर कीजिए। और आज मैरिनेशन के लिए जो चीज़ें हैं वो बहुत कम है, लीमू का रस, दही और टिक्का मसाला बस, और अदरक लहसुन का पेस्ट थोड़ा सा वो लगाकर हमने रख देना है और फिर डिश हमारी बहुत जल्द तैयार हो जाएगी। अच्छा जी, तहां तैयारियूं कयो ऐं जल्द सां डिश तहां तैयार कयो ऐं असां अॻियां वधूं था। सईद आलम प्रोग्राम जी तरफ़ आयल महिमाननि जो इंट्रोडक्शन कराईंदी हलां नाज़रीन। त असां वटि गुलाम नबी महेसर जा फर्ज़ंद नाले मिठो महेसर साहब जन मौजूद आहिनि ऐं भलीकार चवां थी अव्हांखे अज़मत रमज़ान में। कीअं आहियो? ठीकु आहियो? अच्छा, रमज़ान कीअं पियो गुज़रे अव्हां जो? बेशक बेशक माशाअल्लाह बेशक बेशक तमामु सुठो। अच्छा नाज़रीन, असां वटि ॿिया महिमान बि मौजूदु आहिनि ऐं संदन नालो हसनैन मजीद आहे ऐं सुठा नात ख़्वान आहिनि ऐं अव्हांखे बि भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। कीअं आहियो? ठीकु आहियो? ज़बरदस्त। अच्छा असां शुरूआत कयूं था पंहिंजे प्रोग्राम जी बाक़ाइदगी सां, हिकिड़े तसलसल सां शुरूआत कयूं था ऐं नाले मिठो मयसर साहब जन मौजूदु आहिनि। त अव्हांखे गुज़ारिश कंदसि त हिकिड़ी ख़ूबसूरत नाते रसूल मक़बूल ॿुधायो। अच्छा माइक अव्हांजे साम्हूं आहे, अव्हां माइक खणो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मरने की तरफ दे मरने की तरफ देख न जीने की तरफ देख। जब चोट लगे तुमको तो मदीने की तरफ दे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सार लहजा ए सहारा बेसहारन जा
के रुखण दो बार तोरिय ऐबदारन जा के रुखण दो बार तोरिय ऐबदारन जा सार लहजा ऐ सहारा कीअं कयूं काॾे वञूं ॿियो ओ तहीलो कोन वक्त पर खाजो अची वियो को वसीलो कोन आका वक्त पर खाजो अची वियो को वसीलो कोन था वञनि क़ैदी बणिया टोला बेकारनि जा के रुखण दो बार तोरिय ऐबदारन जा सार लहजा ऐ सहारा पार कर बेड़ो ही खातने जो खुदा जे वास्ते दे वठी मुआफ़ी मिठा मुश्किल कुशा जे वास्ते दे वठी मुआफ़ी मिठा मुश्किल कुशा जे वास्ते अर्ज़ड़ा ॿुध या नबी हिन बानीअ जे ॿारनि जा के रुखण दो बार तोरी ऐबदारन जा ही महेसर सनागर या नबी सल्ले अला खौफ तो हूं दे नथम ऐ खुदा जा लाडला खौफ तो हूं दे नथम ऐ खुदा जा लाडला जो तुझे दामन में ही हूंदा हथ हज़ारनि जा के रुखण दो बार तोरिय ऐबदारन जा सार ले जा ऐ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिय ऐबदारन जा सुभान अल्लाह माशाअल्लाह। नाज़रीन हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी साहीअ जो ऐं साहीअ जी तरफ़ वधूं पिया हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि तावन वाइटल टी वारनि जो आहे ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो बि ख़ासि सहकार आहे ऐं मलिका वारा चवनि था त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। टैंक ठाहिण वारनि जो गॾोगॾु सहकार मौजूदु आहे ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीन मुस्तक़बिल। फॉर मी बॉडी स्प्रे वारनि जो तावन आहे ऐं उन खां अलावा सरसब्ज़ ज़मीन जी जान
फसल जी शान। सो वधूं पिया हिकिड़ी साहीअ जी तरफ़ ऐं झटी मिलूं था पाण अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, अवां सभिनीनि ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जो कौल मुबारक आहे त मुश्किलातूं उन इंसान ते ईंदियूं आहिनि जेको उन मुश्किलातुनि खे सही सघे ऐं उन मुश्किलातुनि खे सही सरअंजाम ॾेई सघे, उन जी सहब उन जे अंदर में हुजे त अल्लाह पाक उन इंसान ते मुश्किलातूं ॾींदो आहे। सो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जी हस्ती त अहिड़ी हस्ती हुई जिन ते रब पाक केतिरियूं ई मुश्किलातूं ॾिनियूं, पर उन्हनि सब्र ऐं शुक्र सां हर मुश्किलात खे सरअंजाम ॾिनो। सो नाज़रीन पाण अॻियां वधूं था ऐं थोरो सईद आलम सां मां ॻाल्हाईंदी हलंदमि। सईद आलम, मां ॿुधायो छा थिए पियो, थोरा कुछ अॻियां स्टेप्स असांखे ॿुधाईंदा हलो। ठीक है, पहला स्टेप तो मैरिनेशन अप्लाई करना था। मेरे पास टाइम नहीं होता, लेकिन आपने ज़रूर करना है, और अगर अच्छे सैंडविचेस चाहिए तो। इसके अलावा मैंने पहले ही बताया कि ज़्यादा इंग्रेडिएंट्स नहीं गए। आपने टिक्का मसाला लेना है मलका का, 2 चम्मच वो ऐड कर देने हैं। साथ में 1 चम्मच हमने मलका का जिंजर गार्लिक पेस्ट ऐड किया है। साथ में मैंने एक बड़ा लीमू था जिसे आधा ऐड कर दिया है उसका रस, और साथ में मैंने 2 टेबलस्पून ऑयल लिया और उसे अच्छी तरह से मिक्स कर लिया। हाँ, 2 टेबलस्पून दही का भी इस्तेमाल किया है। और एज़ यूजुअल जैसे हमेशा बताती हूँ कि पानी ऐड करने की ज़रूरत नहीं है, दही का और चिकन का पानी खुद ही निकल जाता है, तो उसी में हमारा चिकन इंशाल्लाह गल जाएगा। तो आपने अच्छी तरह से इसे पका लेना है। उसके बाद फिर नेक्स्ट स्टेप मैं आपको बाद में बताती हूँ। ठीक है, ज़बरदस्त। अच्छा नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदी हलां त स्पेशल ट्रांसमिशन सां जेको ख़ासि सहकार आहे उहो मलिका वारनि जो आहे, ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। उन खां अलावा वाइटल टी वारनि जो बि सहकार मौजूदु आहे। वाइटल वारा चवंदा त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो बि सहकार मौजूदु आहे, ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना। फॉर्मी वारनि जो बि सहकार मौजूदु आहे। फॉर्मी वारा चवनि था that everything is for others, this is for me। उन खां अलावा सरसब्ज़ ज़मीन जी जान फसल जी शान। सो अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। हसनैन मजीद मौजूदु आहिनि, ऐं अव्हांखे गुज़ारिश कंदसि त अव्हां कुझु ॿुधायो असांखे। बिस्मिल्लाह। मैं तो पंज तन का गुलाम हूँ, मैं तो पंज तन का गुलाम हूँ, मैं गुलाम इब्ने गुलाम हूँ, मैं तो पंज तन का गुलाम हूँ। मुझे इश्क है तो खुदा से है, मुझे इश्क है तो रसूल से, ये करम है सारा बतूल का, मेरे मुंह से आए महक सदा, जो मैं नाम लूं तेरा झूम के। मैं तो पंज तन का गुलाम हूँ, मैं गुलाम इब्ने गुलाम हूँ, मैं तो पंज तन का गुलाम हूँ। मुझ पे कितना नियाज़ी करम हो गया, दुनिया कहने लगी पंजतन का गदा। इस घराने का जब से मैं नौकर हुआ, सबसे अच्छी मेरी नौकरी हो गई। मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मुझे इश्क से वो समय से है, मुझे इश्क सारे चमन से है,
मुझे इश्क उनके वतन से है, मुझे इश्क उनकी गली से है, मुझे इश्क है तो अली से है, मुझे इश्क है तो हुसैन से, मुझे इश्क शाह ज़मान से है, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं गुलाम बुने गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। सुभान अल्लाह, माशा अल्लाह। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जी शहादत जो ॾींहुं हर मुसलमान एहतराम सां यादि कंदो आहे ऐं किसा जॾहिं बि असां पढ़ंदा आहियूं त इलाही दिलि बि इंसान जो भारी थी वेंदो आहे ऐं जॾहिं असां पढ़ंदा आहियूं त रोई बि पवंदा आहियूं ऐं जॾहिं रोई इबादत कई वेंदी आहे, मग़फ़िरत वरिती वेंदी आहे त अल्लाह पाक पंहिंजे प्यारनि बंदनि खे माफ़ कंदो आहे। नाले मिठो मैसर साहिब जिन असां वटि मौजूदु आहिनि, जे 21 रमज़ानुल मुबारक आहे ऐं 21 रमज़ानुल मुबारक जॾहिं इंसान खे नसीब थींदो आहे त केतिरी ख़ुशी हूंदी आहे। अवां अॼु जे ॾींहं खे कीअं बयानु कंदव? हूअं त रमज़ान जो हर हिकु ॾींहुं भलारो आहे ऐं हर हिकु ॾोहो पंहिंजी अहमियत थो रखे, अलाह तबारक व ताला जे तरफ़ां ख़ासि इनाम आहे। पर ख़ुशूसन जेको अॼोको ॾींहुं आहे 21 रमज़ान, उहो हज़रत अली करम अल्लाह वजह जिन जे शहादत जो ॾींहुं आहे ऐं हज़रत अली करम अल्लाह वजह जिन अल्लाह तबारक व ताला जे फैज़ खां सैराब थियल हुया, बेशक खेनि तमामु अल्लाह तबारक व ताला लुदनी इल्म अता करणु फरमायो। माना केतिरा ई एतिरा अहिड़ा मसइला हूंदा जेके कंहिंखां हल न थींदा, पर हज़रत अली करम अल्लाह वजह जिन जे बारगाह में जेॾी महिल उहे मसइला ईंदा हुया त उहे आसानी सां उन्हनि जो जेको आहे हल निकिरी ईंदो हो। इहा संदन जेका ज़हन जी बुलूगत हुई, अल्लाह तबारक व ताला जी ख़ासि अता हुई। जीअं कंहिं साईंजनि खां पुछा कयो त कहिड़ा जानवर अंडा ॾियनि था ऐं कहिड़ा जानवर माना फर ॾियनि था, त पाण फरमाइनि जंहिं जानवरनि जा कन अंदरि हूंदा उहे अंडा ॾींदा, जंहिं जानवरनि जा कन ॿाहिरि निकितल हूंदा उहे फर ॾींदा। त इहो संदन इल्मु हुयो ऐं केतिरा ई अहिड़ा फ़ैसिला बि संदन बारगाह में आया जेके माना पाण साईं जन अहिड़े नमूने सां उहे हल कया जो जेके उन फ़ैसिले में वेठल माण्हू हुया उहे दंग रहिजी विया, हैरत में अची विया। जीअं को हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो छोकिरो हुयो, उहो दावेदार हुयो त मां हिन फलाणी औरत जो पुटु आहियां, पर उहा औरत उन खे पंहिंजो पुटु मञण लाइ तयारु कोन हुई ऐं इहो मैटर अची वियो हज़रत अली करम अल्लाह वजह जिन जे बारगाह। औरत खां पुछनि त हीउ छोकिरो चए थो त मां जेको आहे सो हिन जो औरत जो पुटु आहियां, अवां हिन लाइ छा था चओ? हुन चयो न, मुंहिंजो पुटु न आहे। अच्छा, हुनखे छोकिरे खां पुछनि त बाबा तव्हां चओ था त मां हिन जो, तव्हांजा के शायदि अची, शायदि मुंहिंजा ही मामा आहिनि। उन्हनि बि चयो त न, हीउ उन जो पुटु न आहे। पोइ पाण फरमाइनि त भला हलूं था मस्जिद शरीफ़, तव्हां बि हलो, औरत खे बि वठी हलो ऐं हिन छोकिरे खे बि वठी हलो, त हली उते जेको आहे फ़ैसिले कयूं था। असां औरत खां पुछनि त तव्हां सोचे सम्झी ॿुधायो त हीउ तव्हांजो पुटु आहे? चई न, मुंहिंजो पुटु न आहे। चलो सही आहे। पाण चवनि त हिन छोकिरे जो निकाह मां तव्हां सां थो विझां। हिकदमि औरत रड़ कई त माउ जो कंहिं पुट सां थींदो आहे छा निकाह? पोइ हुन पंहिंजी हक़ीक़त तां पर्दो खयो त मुंहिंजो जेको मुड़ुसु हुयो, हस्बैंड हुयो, उहो तमामु मालवंत माण्हू हुयो ऐं हिन जे ॼमण खां थोरो पोइ ई उहो माना विसाल करे वियो।
मुंहिंजा भाउर लालच में अची विया, उन्हनि चयो त तूं हिन खे माना पंहिंजो पुटु क़बूल न करिजे, इहो सॼो माल जेको आहे उहो असांजे हिसे में अची हिस्से में वञे। अची वञे। त अहिड़ा फ़ैसिला जेके आहिनि हज़रत अली करम अल्लाह वजह जिन बेशक बेशक बारगाह में आया ऐं सुठे नमूने सां उहे हल थी विया। बेशक बेशक माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरती सां मां ॿुधायो। हींअर वक़्तु थी वियो आहे नड़ी साईअ जो साईअ तरफ़ वधूं पिया नज़र खे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि ताउन वाइटल टी वारनि जो आहे ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो सहकार मौजूदु आहे ऐं मलिका वारा चवनि था त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना अच्छा बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त टैंक जी ॻाल्हि अची वेंदी आहे ऐं टैंक जी डिफरेंट फ्लेवर्स ड्रिंक तयारु थींदियूं आहिनि, बासानी तव्हां घरनि में तयारु करे सघो था। ऐं मलिका वारा चवनि था त लज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु, माना लिज़त ऐं सिहत गॾोगॾु। अच्छा लिज़त ऐं सिहत गॾोगॾु हुजे त उन खां वधीक ॿियो कुझु खपंदो बि न आहे। गॾोगॾु सहकार फॉर मी बॉडी स्प्रे वारनि जो बि आहे ऐं फॉर मी वारा चवनि था त एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। सरसब्ज़ वारनि जो बि ख़ासि सहकार मौजूदु आहे ऐं सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि त ज़मीन जी जान फसल जी शान। तो नाज़रीन हलूं पिया नड़ी साईअ जी तरफ़ ऐं झटि मिलूं था पाण अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान नाज़रीन और सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि सहकार वाइटल वारनि जो आहे ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। अच्छा वाइटल वारनि हिकिड़ा सुठा ख़ूबसूरत पैक्स एज़ अ गिफ्ट असां ॾे बि मोकिलिया आहिनि ऐं उन खां अलावा मलिका वारनि जो ख़ासि सहकार आहे ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो बि ख़ासि सहकार आहे ऐं टैंक वारा चवनि था त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना। गॾोगॾु फॉर मी बॉडी स्प्रे वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं सरसब्ज़ वारनि जो बि सहकार मौजूदु आहे। सरसब्ज़ वारा चवनि था त ज़मीन जी जान फसल जी शान। अच्छा नाज़रीन आऊं ॿुधाईंदी हलां त हींअर हिकिड़ो ॿिया महिमान आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे ऐं सुठा नातख़्वान आहिनि, ख़ूबसूरत इलाही सुठो आवाज़ु आहे उन्हनि जो ऐं संदन नालो आहे इसरार हैदर मेमन साहब। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? आऊं वली कार चवां थी अज़मत रमज़ान में शुरूआत अव्हां कीअं करणु चाहींदव? सिंध जे मशहूर सना खान फ़क़ीर जंहिंजा फर्ज़ंद बि असां सां मौजूदु आहिनि, हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब जे जी माशाअल्लाह, बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे कखड़न ते वरी महर वसण वारिया जंहिंजो इंतज़ार हथ में उहा ज़ात अचण वारी आ। मुंहिंजे कखड़नि ते वरी महर वसण वारी आ। मुंहिंजे महबूब जी तशरीफ़ परे खां पधरी मुंहिंजे महबूब जी तशरीफ़ परे खां पधरी मां सुञाणा थो सफ़ा लोड सजण वारी आ। मां सुञाणा थो सफ़ा लोड सजण वारी आ। मुंहिंजे कखड़नि ते वरी महर वसण वारी आ। मुंहिंजे कखड़नि ते वरी महर वसण वारी आ। छो अतर गाही
वती छो अतुर गाही महेसर में छटी दो तो वती वही घर घर में घुली रखण वारिया मुझे कखड़न ते वरी मेर वसण वारिया जंहिंजो इंतज़ार अथम उहा ज़ात अचण वारिया मुझे कखड़न ते वरी महर वसण वारिया सद मुबारक महेसर खे चयो मान त चो सद मुबारक महेसर खे चयो मान त चो इजो दिल दोस्त जो दीदार करण वारिया मुझे कखड़न ते वरी महर वसण वारिया मुझे कखड़न ते वरी महर वसण वारिया माशाल्लाह माशाल्लाह इलाही खूबसूरत इलाही सुठो आवाज़ सईदा आलम अमा ॿुधायो काथे पहुती अवां जी रेसिपी मेरी जो रेसिपी है उसका पहला स्टेप यानी कि चिकन बिल्कुल रेडी हो चुका है। मैंने क्या किया, जो मैरिनेशन अप्लाई की थी उसे 2 चम्मच घी में मैंने अच्छी तरह से पहले फ्राई कर लिया, पहले ढक के रखा उसे ताकि जो पानी निकला उसमें गोश्त गल जाए। जैसे ही गोश्त गला तो मैंने हाई फ्लेम पे उसे अच्छी तरह से खुश्क कर लिया। ग्रेवी नहीं रहनी चाहिए क्योंकि सैंडविचेस हैं तो फिर हमें गोश्त ही चाहिए सिंपल। तो उसे खुश्क करने के बाद मैंने श्रेड कर लिया है और श्रेड करके आपके सामने है। इसके बाद हम ऑमलेट तैयार करने वाले हैं क्योंकि इस जो सैंडविच है इसकी 2 लेयर्स तैयार होंगी, एक चिकन टिक्का लेयर और एक एग एंड वेजिटेबल लेयर तैयार होगी इंशाल्लाह। और फिर ये बहुत ज़बरदस्त से इजी से और मज़ेदार से तैयार होने वाले हैं। ज़बरदस्त सईदा आलम तव्हांजी सुठी ॻाल्हि इहा ई हूंदी आहे त तव्हां हिकिड़ी सुठी ज़बरदस्त रेसिपी खणी ईंदा आहियो। अच्छा नंढड़ी हूंदी आहे क्विकली रेडी थी वेंदी आहे त इहा वरी वधीक सुठी ॻाल्हि हूंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा नाले मिठो मैसर साहब जिन बि मौजूदु आहिनि अवां हाणे छा ॿुधाइणु चाहींदव? सोने हैदर करार जी सुभान अल्लाह जी मनक़बत असांजे वाल साहब जी लिखिया बिस्मिल्लाह करियो। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं। दुनिया में दीन वारनि जे दुनिया में दीन वारनि जे दिलनि में दिल नशीन आहीं। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं। पुछो जिब्राईल जॾ तोखां त अॼु जिब्राईल काथे आ। पुछो जिब्राईल जॾ तोखां त अॼु जिब्राईल काथे आ। चकासे चो तरफ़ चयुसीं चकासे चो तरफ़ चयुसीं त आहे यकीन तूं आहीं। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं। खुदा जे तरफ़ खां ग़ैबी इल्म इनखे
त चइबो आहे ख़ुदा जे तरफ़ खां ग़ैबी इल्मु इनखे त चइबो आहे तूं काबो इश्क वारनि जो तूं काबो इश्क वारनि जो तूं ई इस्लाम दीन आहीं अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं हसन बचड़ो बचो कासिम हुसैन बि तो ॾिनो हैदर हसन बचड़ो बचो कासिम हुसैन बि तो ॾिनो हैदर ज़ैनुल आबदीन जा बाबा ज़ैनुल आबदीन जा बाबा ज़ैनुल आबदीन तूं आहीं अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं ग़ुलाम नबी गदागर खे करे सॾड़ो चयो साईं ग़ुलाम नबी गदागर खे करे सॾड़ो चयो साईं महेसर जो गुरी सो गुर महेसर जो गुरी सो गुर सफ़ा मिसकीन तूं आहीं अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं माशाअल्लाह माशाअल्लाह नाज़रीन जो वक़्त थी वियो आहे हिकिड़ी ईसाईअ जी तरफ़ असां वधूं पिया ऐं ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि ताउन वाइटल टी वारनि जो आहे ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पियो ज़िंदगी जियो उन खां अलावा मलिका वारनि जो बि ख़ासि सहकार आहे ऐं मलिका वारा चवनि था त लज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ यानी लज़त ऐं सिहत गॾो गॾु उन खां अलावा टैंक ठाहिण वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीन मुस्तक़बिल फॉर्मी वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं गॾो गॾु सरसब्ज़ वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि त ज़मीन जी जान फसल जी शान सो असां अॻियां वधूं पिया ब्रेक जी तरफ़ छुटी मिलूं था काॾे बि न वञिजो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान वेलकम बैक नाज़रीन ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं आऊं हींअर सईद आलम जी तरफ़ हलंदमि ऐं सईद आलम आऊं खे गुज़ारिश कंदसि त कुझु अव्हां बि असांखे ॿुधायो एक बहुत खूबसूरत नातिया कलाम पीर मिठा साईं का कलाम है ये तो वो मुझे बहुत पसंद है सोचा आपको सुनाती चलूँ कि जे कर चाही अहद को मिलना जे कर चाही अहद को मिलना जे कर चाही अहद को मिलना अहमद नाम जपेंदी रह जे कर चाही अहद को मिलना अहमद नाम पकेंदी रह जिथा जो देखे नाम मोहम्मद जिथा जो देखे नाम मोहम्मद चुम अखियां ते लेंदी रह जे कर चाही अहद को मिलना जे कर चाही अहद को मिलना उथंदे बहंदे सिफत सना करे उथंदे बहंदे सिफत सना कर अरबी ते सल्ले अला पढ़ फतह
फतबियूनी सिर को झुका कर, फतबियूनी सिर को झुका कर, युहबिब विरद पकेंदी जे कर चाही अहद को मिलना, जे कर चाही अहद को मिलना, अहमद नाम पकेंदी जे कर चाही अहद को मिलना। बिना मोहम्मद रब को गोलण, बिना मोहम्मद रब को गोलण, महज है अपने आप को रोलण, आप को रोलण। बिना सजियण खीर विलोण, मुफ्त न मगज खपेंदी जे कर चाही अहद को मिलना, जे कर चाही अहद को मिलना, अहमद नाम पकेंदी जे कर चाही अहद को मिलना, अहमद नाम पकेंदी जिथा जो देखे नाम मोहम्मद, जिथा जो देखे नाम मोहम्मद, चुम अखियां ते लेंदी जे कर चाही अहद को मिलना, जे कर चाही अहद को मिलना, जे कर चाही अहद को मिलना। माशाल्लाह माशाल्लाह, इलाही मिठो, इलाही सुठो, इलाही प्यारो ख़ूबसूरत आवाज़ सईदा आलम। अवां जो असां अॻियां वधूं था, हसनैन मजीद मौजूद आहिनि ऐं अवां गुज़ारिश कंदसि त ख़ूबसूरत नातिया कलाम अवां असांखे ॿुधायो। जी जी बिस्मिल्लाह आयो आहे साम्हूं तस्वीर अची त मुंहिंजो बिस्मिल्लाह। मुंहिंजो मालिक तू ही तू, ला अला ला 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 हो भला अला ला हो मियाँ हो अला। मुंहिंजो मालिक तू ही तू, ॿियो वर कंदीअस की न की अला। मुंहिंजो मालिक तू ही तू, ॿियो वर कंदीअस की न की अला। उठन जी तौगार जी मियाँ अल्लाह, उठन जी तौगार जी मियाँ, बर में आयम वो तू ही तू, ॿियो वर कंदीअस की न की अला। मुंहिंजो मालिक तू ही तू, ॿियो वर कंदीअस की न की अला। अल्लाह हो क्यों तो में सुपरी, तू अखिन में आही अला। अखिन में अब्दुल लतीफ चे भाई न भाई, पर क्यों अॼु ताईं आहिनि तुंहिंजे आसरे। मुंहिंजो मालिक तू ही तू, ॿियो वर कंदीअस की न की अला। अदियूं शाह लतीफ चे अला। अल्लाह भिड
जो घोट लतीफ चे अला मन जो महरम तू ही तू ॿियो वर कंदियस की न की अला मुंहिंजो मालिक तू ही तू ॿियो वर कंदियस की न की अला मुंहिंजो मालिक सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। नाज़रीन हींअर वक़्तु थी वियो आहे साईअ जो ऐं असां साईअ जी तरफ़ वधूं था ऐं खे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां अज़मत रमज़ान सां जेको ख़ासि सहकार आहे उहो वाइटल टी वारनि जो आहे ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं मलिका वारा चवनि था त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾो गॾु टैंक ठाहिण वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना। फॉर मी वारनि जो सहकार मौजूदु आहे। फॉर मी बॉडी स्प्रे बॉडी परफ्यूम ऐं उन्हनि जो हिकिड़ो सुठो स्लोगन आहे दैट एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। उन खां अलावा सरसब्ज़ ज़मीन जी जान फसल जी शान। सो अॻियां वधूं पिया ब्रेक जी तरफ़ ऐं काॾे बि न वञिजो असां सां कनेक्टेड रहिजो अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन। ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि ताउन वाइटल टी वारनि जो आहे। वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। मलिका वारनि जो ख़ासि सहकार मौजूदु आहे ऐं मलिका वारनि जो बि स्लोगन सुठो आहे इलाही त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾो गॾु टैंक ठाहिण वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं टैंक वारा वरी चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना। फॉर मी बॉडी स्प्रे वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं उहे चवनि था त एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। इहो अव्हां तॾहिं चवंदा जॾहिं तव्हां डिफरेंट प्रोडक्ट्स फॉर मी जो यूज़ कंदा। उन खां अलावा सरसब्ज़ वारनि जो सहकार मौजूदु आहे ऐं सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि त ज़मीन जी जान फसल जी शान। स्पॉन्सरशिप जी ॻाल्हि थींदी आहे त असांजो जेको नंढड़ो रंधिणो आहे ख़ूबसूरत रंधिणो मलिका वारनि ई ठाहियो आहे ऐं इनखे ख़ूबसूरत बणाइण में मलिका वारनि जो सहकार मौजूदु आहे। टैंक वारनि जो सहकार मौजूदु आहे। सरसब्ज़ वारनि जो सहकार मौजूदु आहे ऐं जॾहिं आउं स्पॉन्सरशिप जी ॻाल्हि कंदी आहियां यानी आउं ॻाल्हि कंदी आहियां सईदा आलम जी ऐं सॼो राज सईदा आलम जो ई आहे किचन में रंधिणे में। सईदा आलम ॿुधाईंदा हलो हाणे अव्हां छा पिया कयो? ठीक है, फिलिंग का मैंने बता दिया था सब स्टेप। फिलिंग ठंडी हो गई तो उसके बाद मैंने ब्रेड्स लिए, उसके क्रस्ट कॉर्नर्स जो हैं वो निकाल दिए। जैसे मैं हर दफ़ा कहती हूँ ये एक खूबसूरती के लिए किए जाते हैं, आप चाहें तो रख भी सकते हैं, कोई बात नहीं। तो उसके बाद मैंने बताया था कि इसकी 2 लेयर्स तैयार होंगी। मैंने 2 अंडे लिए, उसका ऑमलेट तैयार कर लिया। आप उसमें मिर्ची वगैरह अपने टेस्ट के अकॉर्डिंग डाल सकते हैं। मैंने सिर्फ नमक ऐड किया है, हल्का सा वो भी। तो उसके बाद मैंने 1 लेयर जो है ब्रेड की रखी, यानी ब्रेड पर मैंने मायोनीज और केचप अप्लाई किया। उसके बाद मैंने उसके ऊपर अंडा अप्लाई किया, फिर मैंने खीरे रखे अपने टेस्ट के अकॉर्डिंग, फिर मैंने सलाद पत्ता रखा। उसके बाद दूसरा ब्रेड, उस पर भी मायोनीज और केचप डाला। और नेक्स्ट फिलिंग जो ऊपर वाली होगी वो हमारी टिक्का बोटी की होगी। तो उसके बाद फिर तीसरी लेयर ब्रेड की और हमारा जो सैंडविच है वो बिल्कुल तैयार है। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा माना थोड़ो खाइण वारे जे लाइ बि चैलेंज आहे अॼु, ईअं चई सघूं था? ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, थोरो चेंज हुजणु बि खपे। सही आलम थोड़ी मुश्किल भी होनी चाहिए। अवां महिनत सां पंहिंजी तयारियूं कंदा रहो ऐं महिनत जॾहिं महिनत में जेका आहे सचाई हूंदी आहे न पोइ मुशक़त बि नाहे लॻंदी। पोइ भले रोज़ो हुजे, सही आलम महिनत सां कंदियूं रहंदियूं आहिनि त पोइ रोज़ो बि झटि आसानी सां गुज़री वेंदो आहे। अच्छा असां अॻियां वधूं था नाज़रीन। असां वटि नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जे भर में वेठल सुठा नातख़्वान इसरार हैदर मेमन साहिब जिन मौजूदु आहिनि। सो अव्हां गुज़ारिश कंदसि त कुझु अव्हां असांखे ॿुधायो। अल्लाह का जो शेर है वलियों का वली है, वो मौला अली मौला अली मौला अली है, वो मौला अली मौला अली मौला अली है। मौला अली के नाम का तुम विरद पकाओ, मौला अली के नाम का
तुम विरद पकाओ, ये विरद पकाता है जो बन जाता वली है, वो मौला अली मौला अली मौला अली है, वो मौला अली मौला अली मौला अली है। अल्लाह का जो शेर है वलियों का वली है, वो मौला अली मौला अली मौला अली है। मुश्किल कभी जो आए तो हैदर को पुकारो, मुश्किल कभी जो आए तो हैदर को पुकारो, इस नाम से मुश्किल मेरी हर एक टली है, वो मौला अली मौला अली मौला अली है, वो मौला अली मौला अली मौला अली है, वो मौला अली मौला अली मौला अली है। अल्लाह रे क्या शान है बिनते रसूल की, अल्लाह रे क्या शान है बिनते रसूल की, हसनैन की है वालिदा ज़ौजा है अली है, वो मौला अली मौला अली मौला अली है, वो मौला अली मौला अली मौला अली है, वो मौला अली मौला अली मौला अली है। अल्लाह का जो शेर है वलियों का वली है, वो मौला अली मौला अली मौला अली है, वो मौला अली मौला अली मौला अली है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह। नाले मिठो मैसर साहब जन भी मौजूद आहिनि। अवां जो ज़िक्र न कयूं त पोइ असांजी महफ़िल सुठी कीअं थींदी। अवां खे अर्ज़ु कंदसि त अवां कुझु असांखे ॿुधायो। बिस्मिल्लाह सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, दिल ठरी त मदीने दिल ठरी त नजफ ॾे वाग वरी पवंदई, अल्लाह वरी पवंदई। अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई। ओ दुश्मन ले जा बाह थो बारी, दुश्मन ले जा बाह थो बारी, बारण रिया झट बरी पवंदई, अल्लाह बरी पवंदई। अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई। वो हैदर जो थई हथ मथड़े ते, अदा हैदर जो थई हथ मथड़े ते, आ हैदर जो थई हथ मथड़े ते, मुनकर पाण ई मरी पवंदई, अल्लाह मरी पवंदई। अली अली कर मोमिन
दिल ठरी पवंदई दिल ठरी त मदीने दिल ठरी त नजफ ॾे वाग वरी पवंदई अल्लाह वरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई वो मुश्किल वारी ततल मथे तां साईं मुश्किल वारी ततल मथे तां हा मुश्किल वारी ततल मथे तां भाऊ लही इहा भरी पवंदई अल्लाह भरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई ओ अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई वो याली है दर नारो हयूं हल याली है दर नारो हयूं हल हा याली है दर नारो हयूं हल डूंगर में थी डरी पवंदई अल्लाह डरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई वो अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई दिल ठरी त नजफ ॾे दिल ठरी त मदीने वाग वरी पवंदई अल्लाह वरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई वो मोहब्बत हिन में मरुत महेसर वो मोहब्बत हिन में मरुत महेसर मोहब्बत हिन में मरुत महेसर खुली दीदार जी दरी पवंदई अल्लाह दरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई दिल ठरी त मदीने वाग वरी पवंदई अल्लाह वरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई सुभान अल्लाह माशा अल्लाह नाज़रीन असां जेकॾहिं ॾिसूं त रमज़ानुल मुबारक जो महीनो असांखे जॾहिं नसीब थिए थो यानी असां ख़ुशि नसीब आहियूं रहमत जो अशरो मग़फ़िरत जो अशरो ऐं पोइ वरी निजात जो अशरो जॾहिं निजात जो अशरो ईंदो आहे यानी असांखे निजात जो अशरो इहो सम्झाईंदो आहे त इंसानु पंहिंजी निजात कीअं कराए सघे थो अच्छा असां कॾहिं सोचींदा आहियूं त असां जो केरु जेकॾहिं गुनहगार थी वेंदो आहे त असां छा हुनखे माफ़ु कयूं था इंसानु माफ़ु कंदड़ न हूंदो पर इंसानु चाहींदो आहे त मूंखे माफ़ी मिली वञे अल्लाह तबारक व ताला रहम कंदड़ इंसान खे पसंदि कंदो आहे रहम दिली खे पसंदि कंदो आहे सईदा आलम मूंखे यादि आहे जॾहिं पहिरियों रोज़ो हुयो ऐं तव्हां आया फर्स्ट टाइम तव्हांजी अपीयरेंस हुई टीवी ते ऐं कैमरास खे डील करणु थोरो मुश्किल हूंदो आहे बिल्कुलु ऐं तव्हां ॿुधायो हींअर जॾहिं एक्सपीरियंस थोरो गैन अव्हां बि कयो आहे त छा अव्हां सिखियो आहे कीअं गुज़रनि पिया अव्हां जा हाँ अच्छा कैमरास को फेस करना मेरे लिए फर्स्ट टाइम नहीं था लेकिन एज अ कुक कैमरास को फेस करना मेरे लिए बहुत ज़्यादा चैलेंजिंग था क्योंकि मैंने आज तक घर में ही कुकिंग की थी किसी के सामने नहीं की थी तो थोड़ा सा मतलब कंफ्यूज थी नर्वस थी और मतलब मुश्किल फील हो रही थी लेकिन यहाँ आने का बेनिफिट मुझे ये मिला मैं सिर्फ एक चीज़ की वजह से मैंने इस प्रोग्राम के लिए हामी भरी थी और वो एक चीज़ ये थी कि कुछ सीखने को मिलेगा हमारे अब्बू का कहना है कि जहाँ से मतलब जो सीखने को मिले ना ऐसी तकरीबात में जाना अच्छे लोगों में बैठना उठना बहुत ज़रूरी है क्योंकि इंसान उनके साथ बैठने उठने से ही बहुत कुछ सीख जाता है और वाकई ऐसा हुआ आज माशाल्लाह 21वां रोज़ा यानी आखिरी अशरा भी मतलब पहला रोज़ा उसका भी चला गया बाकी 8 या 9 रोज़े बाकी हैं तो मुझे अल्हम्दुलिल्लाह मेहरान टीवी की तरफ से इस टीम की तरफ से अज़मत रमज़ान की टीम की तरफ से बहुत अच्छा रिस्पांस मिला बहुत अच्छी दोस्त बन गई मेरी ताहिरा और सबका रिस्पांस अच्छा रहा और मुझे बहुत कुछ सीखने को मिला अल्हम्दुलिल्लाह तो ये प्लेटफॉर्म मेरे लिए बहुत यादगार रहेगा और इंशाल्लाह ये मैं मरते दम तक याद रखूंगी कि ये वो पहला प्लेटफॉर्म है कि जिसने मुझे एज अ कुक लोगों के सामने पेश किया तो मैं
मैं बहुत शुक्रगुजार हूँ अजमत रमज़ान की। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि, ॾाढी सुठी ॻाल्हि। इहो तव्हां ॿुधाइण विसरी वियो, थोरी थोरी सिंधी बि सिखी विया आहियो। हाँ, थोड़ी थोड़ी मूंखे सिंधी अची वई आहे। अची वई आहे। ज़बरदस्ती आऊं ॻाल्हायां पई। अच्छा, जेको सिखण जो मरहलो हूंदो आहे न, उहो हमेशह हूंदो आहे, इंसान बिल्कुलु, बिल्कुलु। सिखंदो ई रहंदो आहे। अच्छा सईद आलम, हींअर वक़्तु थी वियो आहे साईअ जो, असां साईअ जी तरफ़ वधूं पिया नाज़रीन। ऐं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि तावन वाइटल टी वारनि जो आहे, ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि वाइटल पियो ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो सहकार मौजूदु आहे, ऐं मलिका वारा चवनि था त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो बि सहकार मौजूदु आहे, ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना। उन खां अलावा सरसब्ज़ जी बि ॻाल्हि कंदी हलां। सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि त ज़मीन जी जान फसल जी शान। फॉर्मी वारनि जो बि सहकार मौजूदु आहे, ऐं सुठियूं डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि, अवां इस्तेमालु करे सघो था, ऐं अवां विलिंग थी वेंदा ऐं मजबूर थी वेंदा, अवां चवंदा त एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। नाज़रीन, हलो पिया साईअ जी तरफ़ चिटी पाण मिलूं था अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, नवां ॾिसंदड़नि खे आऊं वलीकार चवां थी अज़मत रमज़ान में हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि तावन वाइटल टी वारनि जो आहे। वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पियो ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो सहकार मौजूदु आहे। मलिका वारा चवनि था त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो बि सहकार मौजूदु आहे, ऐं टैंक वारा चवनि था त बणाए बहितरीन मुस्तक़बिल अव्हां जो, ऐं रोज़ाना जी बुनियाद ते, यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो सुठो, हिकिड़ो बहितरीन मुस्तक़बिल। उनजो रीज़न इहो आहे त इहा जेका ड्रिंक तयारु थिए थी वाइटामिन सी सां भरपूर आहे, ऐं वाइटामिन सी अव्हां जे इम्यून सिस्टम खे बूस्टअप कंदो आहे। नाज़रीन, गॾोगॾु सहकार फॉर्मी बॉडी स्प्रे वारनि जो बि आहे, ऐं सरसब्ज़ वारनि जो बि आहे, ऐं सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि त ज़मीन जी जान फसल जी शान। तो असां अॻियां वधूं था। नाले मिठो मैसर साहिब जन असां सां मौजूदु आहिनि। अव्हां पंहिंजे बाबा साईं गुलाम नबी मैसर साहिब जन जो यादगिरियूं असां सां कीअं वंडींदव? बाबा साईं जन तमामु हिकिड़ा वॾा आशिक़ रसूल थी गुज़रिया आहिनि, बेशक। ऐं हुननि जॾहिं माना बालपण खां थोरो अॻिते कदम रखियो त हुननि जी दिलि ते महबूबनि करीमनि जे इश्क जो ग़लबो माना अची वियो। सुभाणे अल्लाह। ऐं पोइ पाण नातूं पढ़ंदा हुया, पाण ज़िक्र कंदा हुया त पहिरियों मां ॿियनि जी जेका लिखियल शाइरी उहा पढ़ंदो हुयुसि। जी। पोइ उन खां पोइ वरी मुंहिंजे मथां अता थी, महिरबानी थी, ऐं मां पंहिंजो माना लिखणु शुरू कयो। त मूंखे वरी माण्हू जेके मुंहिंजा पाड़ेसरी या जेके मूंखे सुञाणंदा हुए चवंदा त यार तूं वरी कीअं थो लिखी, तूं ॿियनि जा शेर उन में पंहिंजा नाला थो विझी। पोइ इहे चे ॻाल्हियूं मूंखे त ॾाढियूं तकलीफ़ ॾींदियूं हुयूं। बहरहाल मां पंहिंजे उन कम खे छॾियो कोन। एतिरे में हली हली मुंहिंजे पाड़े जे मुंहिंजे जेको असांजो ॻोठु हुयो उन मां कुझु काफ़िले जी सूरत में मदीने पाक जे लाइ माण्हू तयारु थिया। सुभाणे अल्लाह। जी पोइ माना मूं संबत कई। हालांकि उन टाइम ते बाबा साईं ॻाल्हि कंदो मुंहिंजी उमिरि फ़क़ति 14 साल हुई, ऐं 14 सालनि जी उमिरि में माना मूं जेको आहे सो उन्हनि काफ़िले वारनि सां गॾिजी हितां निकिरी पियुसि। ऐं अहिड़ी तरह सां वञी कराची पहुता थी। अॻे में सिस्टम इहो हूंदो माना घणनि माण्हुनि जो जेको माना रुटन हूंदी उहे पैदल वेंदा हुया। जहाज़ बि हुया, पर माना मक़सदु जीअं त हाणे केरु पासपोर्ट ठाराए ॿियूं टियूं शयूं सभु, पर हीअ माना पहिरें पंध त इहो आहे त इरादो हिकिड़ो पुख़्तो करे माण्हू निकिरी पियो त वञी पहुतो हुते। पोइ माण्हू इनखे तरजीह ॾींदा, ऐं माहौल बि सुठो हुयो उन ज़माननि में। पोइ पाण निकिरी पिया, पोइ कराची ताईं पहुता। पोइ पाण ॻाल्हि कंदा जेके मां हितां पैसा खणी वियुसि त 12-14 ॾींहं मूंखे उते गुज़रिया कराची में। त मुंहिंजी माना ॿाराणो हिकिड़ो ज़हन, मूंखे त इहा ख़बर कोन हुई त जीअं उतां हिते पहुताऊं त हितां वरी अॻिते हली ॿिए हंधि पहुचंदासीं। त मां पैसा त सभु माना उते खपाए छॾिया। पोइ जेॾी महिल उते लांच ते सभु वेठा त मां बि वेठुसि चढ़ी। हुन लांच वारे मूं किराए जी घुर कई त मूं त किराए मूं वटि त पैसा हुया ई कोन। पोइ मूंखे माना ॿाह खां वठी जीअं थींदो आहे, ॿाह खां वठी ॿाहिरि मूंखे लाएसि ॿाहिरि अची ल तूं किरायो न आहे त बाक़ी मां तो कीअं खणंदुसि। उते बीह वरी माना मां चए नात शरीफ़ पढ़ी ॾाढे ॾुखारे अंदाज़ में रोआं बि पियो, नात बि पढ़ां पियो। त उते जेके सभु माण्हू मौजूदु हुया उन्हनि चयो बाबा हीअ नंढड़ो ॿारु आहे ऐं रोए थो पियो ऐं नात बि पढ़े थो पियो, हीअ तूं सॼी लांच गरक कराईंदे आहे समुंड में। बाबा हिनखे सॾु करे इन जा किरायो असां था तोखे ॾियूं, हिनखे कीअं थो छॾी ॿाहिरि।
वो पाण जन मूंखे विहारिन ते अलहमदिल्ला। पोइ माना 2 साल 14 ॾींहंनि जो हिकिड़ो तवील सफ़र करे पाण पहिरियों जेको आहे सो हज बैतुल्लाह माना पढ़ियनि ऐं सलाम जे रोज़े अतर ते हाज़िरी बि भरियनि। माशाल्लाह माशाल्लाह। अवां छा ॿुधाइणु चाहींदव हाणे? मां वालिद साहब जी लिखियल नात शरीफ़ आहे हिकिड़ी मदीने पाक जी। जी जी बिस्मिल्लाह इंशाअल्लाह करियो। ताला। अज मदीने जा मुनारा याद प्या, अज मदीने जा मुनारा याद प्या, सहन ऐं साईं सुहारा याद प्या, अज मदीने जा मुनारा याद प्या, पंहिंजा पाड़े चा मुखां विसरी वया, पंहिंजा पाड़े चा मुखां विसरी वया, जद पुनल जे पाड़े वारा याद प्या, जद पुनल जे पाड़े वारा याद प्या, अज मदीने जा मुनारा याद प्या, बाग बागीचा मदीने पाक जा, बाग बागीचा मदीने पाक जा, घर घिटियूं दर्शन दोबारा याद प्या, घर घिटियूं दर्शन दोबारा याद प्या, अज मदीने जा मुनारा याद प्या, अही कबूतर ही पखी इतड़े ॾिसी, ही कबूतर ही पखी इतड़े ॾिसी, पाक पाले हर प्यारा याद प्या, पाक पाले हर प्यारा याद प्या, ऐं हरम में काॾूं वञा अरबन चयो, हरम में काॾूं वञा अरबन चयो, ताल हाज़ाफ़ी इशारा याद प्या, ताल हाज़ाफ़ी इशारा याद प्या, अज मदीने जा मुनारा याद प्या, कोन आ काथे महेसर को मज़ो, कोन आ काथे महेसर को मज़ो, सब सुठा
माण्हू मोचारा याद पिया अॼु मदीने जा मुनारा याद पिया सहन ऐं साईं सुहारा याद पिया सुभान अल्लाह माशाअल्लाह हसनैन अवां खे रिक्वेस्ट कंदसि त कुझु अवां असांखे ॿुधायो हुज़ूर मेरी तो सारी बहार आप से है हुज़ूर मेरी तो सारी बहार आप से है मैं बेकरार था मैं बेकरार था मेरा करार आप से है हुज़ूर मेरी तो सारी बहार आप से है मेरी तो हस्ती ही क्या है मेरे गरीब नवाज मेरी तो हस्ती ही क्या है मेरे गरीब नवाज जो मिल रहा है मुझे सारा प्यार आप से है सियाहकार हूँ आका बड़ी नदामत है कसम खुदा की ये मेरा वकार आप से है मैं बेकरार था मैं बेकरार था मैं बेकरार था मेरा करार आप से है या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह मैं बेकरार था मेरा करार आप से है सुभान अल्लाह माशाअल्लाह नाज़रीन हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी साईअ जो ऐं साईअ जी तरफ़ सां वधूं पिया हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि सहकार वाइटलिटी वारनि जो आहे
वाइटल पियो ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। टैंक ठाहिण वारनि जो सहकार मौजूदु आहे ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना, यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीन मुस्तक़बिल। फॉर मी बॉडी स्प्रे वारनि जो सहकार मौजूदु आहे ऐं फॉर मी वारा चवंदा आहिनि त एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। उन खां अलावा सरसब्ज़ ज़मीन जान फसल जी शान। सो नाज़रीन वधूं पिया हिकिड़ी साईअ जी तरफ़, झटि ई मिलूं था पाण अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि ताउन वाइटल टी वारनि जो आहे। वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पियो ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो बि ख़ासि सहकार मौजूदु आहे। मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना। फुरमी वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं गॾोगॾु सरसब्ज़ वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि त ज़मीन जी जान फसल जी शान। सो अवां ॿुधायो सईदा आलम फाइनल स्टेप अवां जो इन शॉर्ट जेकॾहिं अवां रेसिपी ॿुधाइणु चाहियो था त उहा बि ॿुधाए वठो असांखे। ठीक है, रेसिपी मैं इन शॉर्ट बता देती हूँ। 250 ग्राम्स चिकन लिया, उसे मैरिनेट किया, जिसमें 2 चम्मच के करीब दही डाला, 2 चम्मच के करीब टिक्का मसाला मैंने मलका का ज़बरदस्त सा टेस्टफुल ऐड किया और उसके बाद मैंने आधा नींबू ऐड किया और कुछ ऐड नहीं किया सिवाय जिंजर गार्लिक पेस्ट के। तो मैंने मैरिनेट करके, मैंने तो नहीं किया ज़्यादा देर, आप कीजिएगा ज़रूर। उसे फ्राई कर लिया, फ्राई करने के बाद उसको श्रेड कर लिया। श्रेड करने के बाद हमने अपना ब्रेड लिया, ब्रेड के कॉर्नर्स को कट किया। उसके बाद उस पर मैंने मायोनीज़ और केचप अप्लाई किया। फिर मैंने पहली लेयर ऑमलेट की लगाई, उसके ऊपर खीरे रखे, उसके ऊपर मैंने सलाद पत्ता रखा, फिर मैंने ब्रेड रखा, फिर मैंने इसकी क्या कहते हैं चिकन की जो ज़बरदस्त सी फिलिंग तैयार थी वो ऐड की और फिर हमारा सैंडविच जो है आपके सामने तैयार होकर। और आखिर में एज़ यूजुअल हम टैंक का आज लेमन एंड पेपर फ्लेवर ट्राई करने वाले हैं, जो कि विटामिन सी से भरपूर है। और लेमन में तो वैसे ही बहुत सी खासियत पाई जाती है और टैंक ने ये सहूलत हमारे लिए कर दी कि सिवाय ऑरेंज के आप इसका लेमन एंड पेपर फ्लेवर पी सकते हैं, पाइन एप्पल फ्लेवर पी सकते हैं और मैंगो फ्लेवर भी पी सकते हैं। तो हम जो है लेमन एंड पेपर बनाने वाले हैं, जो कि रोज़े में हमें बहुत हेल्प देने वाला है और यानी कि हम डिहाइड्रेटेड नहीं होंगे और हमारा इम्यूनिटी सिस्टम दिन ब दिन मजबूत होगा। तो हमारे रोज़े जो कि 8 या 9 बच गए हैं वो भी बहुत अच्छी तरह से गुजर जाएंगे इंशाल्लाह। तो एज़ यूजुअल 1 लीटर में हम 11 टेबल स्पून ऐड करेंगे और एक जग अगर एक ग्लास अगर आप बना रहे हैं तो उसमें आपने 3 टेबल स्पून को ऐड करना है। ज़बरदस्त सईदा आलम, सुठो ॾाढो सुठो। इन शॉर्ट क्विकली जेको ॿुधाईंदा हलंदा आहियो रेसिपी ॾाढी ज़बरदस्त तरीक़े सां मां ॿुधाईंदा आहियो, यानी असां को मौक़ो न छॾींदा पंहिंजे व्यूवर्स जे लाइ। ज़रूरु फॉलो कनि ऐं घर में बि ज़रूरु ठाहिनि। अॻियां पाण वधूं था, असां वटि मौजूदु आहिनि नातख़्वान इसरार हैदर मेमन साहब जिन, ऐं अव्हांखे गुज़ारिश कंदसि त ख़ूबसूरत नातिया कलाम अव्हां असांखे ॿुधायो। रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जेकी ॾिठो सो अद्युणी अवां छा ॾिठो भेनर अवां छा ॾिठो अवल नाम अल्लाह जो अवल नाम अल्लाह जो मोहम्मद नाम मिठो अहमद नाम मिठो जेकी ॾिठो सो मूं अला जेकी ॾिठो सो मूं अद्युणी अवां
छा ॾिठो सिज चंड तारा कतियूं अला सिज चंड तारा कतियूं अला तंहिं खां ताबत खो तंहिं खां ताबत खो जेकी ॾिठो सो मूं अला मखण माखी ऐं मिसरी अला तंहिं खां मुहिब मिठो तंहिं खां मुहिब मिठो जेकी ॾिठो सो मूं अला जेकी ॾिठो सो मूं आदियुणी अवां छा ॾिठो अदियूं शाह लतीफ़ भेट जो घोट लतीफ़ हो सैयद सब खां सुठो सैयद सब खां सुठो जेकी ॾिठो सो मूं अला जेकी ॾिठो सो मूं अदियुणी अवां छा ॾिठो सुभान अल्लाह माशाअल्लाह इलाही सुठो इलाही ख़ूबसूरत आवाज़ अवां जो नाज़रीन वक़्त जूं घड़ियूं पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियूं आहिनि ऐं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि तावन वाइटल टी वारनि जो आहे ऐं वाइटल वारा चवनि था त वाइटल पियो ज़िंदगी जियो उन खां अलावा मलिका वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु यानी लिज़त ऐं सिहत गॾोगॾु उन खां अलावा टैंक ठाहिण वारनि जो बि सहकार मौजूदु आहे ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो सुठो ऐं बहितरीन मुस्तक़बिल ऐं जॾहिं तव्हां ड्रिंक तयारु कयो था त वाइटामिन सी सां भरपूर ड्रिंक अव्हांखे मिले थी ऐं अव्हां डिहाइड्रेटेड रहो था उन खां अलावा इम्यूनिटी सिस्टम बूस्टअप थिए थो यानी इम्यूनिटी सिस्टम जेको आहे उहो रिन्यू त रमज़ान जे महीने में थींदो आहे रोज़नि जे दौरान जेकॾहिं अव्हां हीअ ड्रिंक वापराईंदा रहो था त यानी अव्हांजी स्टैमिना बरक़रार रहंदी ऐं वधीक जेको रोज़ा आहिनि अव्हां आसानी सां रखी सघंदा ऐं जॾहिं तव्हां सुठा रोज़ा रखी सघो था त सुठियूं इबादतूं अव्हां करे सघो था नाज़रीन गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदी हलां त फॉर्मी बॉडी स्प्रे वारनि जो बि ख़ासि सहकार मौजूदु आहे ऐं फॉर्मी वारनि जो बि स्लोगन सुठो आहे दैट एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी उन खां अलावा सरसब्ज़ ज़मीन जी जान फसल जी शान ऐं आयल महिमाननि जी इलाही शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढियूं अज़मत रमज़ान में अव्हां कही आहियो अव्हां महिमान थियो वाइटल टी वारनि जा ऐं फॉर्मी वारनि जा नाज़रीन वक़्त जूं घड़ियूं जॾहिं पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदियूं आहिनि त वाइंड अप जी तरफ़ हलणु तमामु ज़रूरी थी वेंदो आहे सईदा आलम अव्हां सुठी कुकिंग बि कंदियूं आहियो गॾोगॾु सुठियूं ॻाल्हियूं बि जोड़ींदा आहियो ऐं सुठा साथी बि थी विया आहियो अज़मत रमज़ान में मुंहिंजा सो अव्हांजी बि इलाही शुक्रगुज़ार आहियां आख़िर में नाज़रीन अव्हां सभिनीनि जे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत तोहफ़ो छॾींदी वेंदसि ऐं उहो नातिया कलाम ख़ूबसूरत आवाज़ में हूंदो इसरार हैदर मेमन जी आवाज़ हूंदी हसनैन मजीद साहिब जिन जी आवाज़ हूंदी ऐं आवाज़ हूंदो नाले मिठे मैसर साहिब जिन जो जी बिस्मिल्लाह ज़ाहिरे रोज़े पे जाके तू
سلام میرا رو رو کے کہنا زائر طیبہ روزے پہ جا کر تو سلام میرا رو رو کے کہنا میرے غم کا فسانہ سنا کر تو سلام میرا رو رو کے کہنا جب کہ پیش نظر جالیاں ہوں تیری آنکھوں سے آنسو رواں ہوں میری جانب سے پلکیں بچھا کر تو سلام میرا رو رو کے کہنا تو سلام میرا رو رو کے کہنا تیری قسمت پہ رشک آ رہا ہے کہ مدینے کو تو جا رہا ہے آہ جاتا ہے مجھ کو رلا کر تو سلام میرا رو رو کے کہنا تو سلام میرا رو رو کے کرم مانگتا ہوں عطا مانگتا ہوں الہی میں تجھ سے دعا مانگتا ہوں بڑے کرم مانگتا ہوں عطا مانگتا ہوں الہی میں تجھ سے دعا مانگ جو مفعل سے کو تو دولت عطا کر جو بیمار ہیں ان کو صحت عطا کر جو بیمار ہیں ان کو صحت عطا کر مریضوں کی خاطر شفا مانگتا ہوں الہی میں تجھ سے دعا مانگتا ہوں